केड़ा हाल थो अदा इमरान? राशिद मौला जा करम है। बीठो छो आ राशिद? अच्छे वे न मां साथ वेहा कोन थो, अदी के छॾण आयो था। हाणे देर पई थे ऐं सोचम त तव्हां सां मिलंदो वञा। या तुझी मेहरबानी, पर एतरी जल्दी छो राशिद? अच्छे वे मानी चाहे। मेहरबानी अदा इमरान, पंहिंजो ई घर आहे, मानी जो हिजाब त कोन्हे। चङो हाणे मां हलां थो, पोइ हिते दुकान बि खोलणो आहे। अदा दुकान अदा माजिद पाणी खोलींदो, तू एतिरो जल्दी छो थो वञी? अदी अदा माजिद उन जे असरे सॼो ॾींहुं दुकान बंदि हूंदो। माजिद? हा, माजिद वॾो माण्हू आहे। चङो अदा इमरान, अदी ठीकु आहे। तुझी मर्ज़ी राशिद, जे वञी थो माशाल्लाह। रस ॻाल्हि ॿुध, भाउ खे घर वठी आई आहे। भाउ थिए ई पियो। हाँ मारिया हा तोखे मां, ॿुधाए। राशिद मूंखे छॾण आयो हुयो मां साथ, दर तां मोटी वञे हा त छा सोचे हा त भेण घर हलण जो बि कोन चयो। मासी ऐं माजिद खे मुंहिंजे बारे में कुझु चोरियो त हूंदई। छा थी वियो आहे इमरान तोखे? तुंहिंजी सोच एतिरी नंढड़ी छो थी वई आहे? मां तुंहिंजी गिला छो कंदसि? गिला न, बाक़ी मुंहिंजूं नेकियूं कयूं हूंदई मासी ऐं माजिद सां। पारस मूंखे सॼी ख़बर आहे। तूं अमीना लाइ जेका बाहि ॿारे आई हूंदे न। मां साथ अहिड़ी सोच पंहिंजे दिल में न रख। अमीना पंहिंजे घर में ख़ुशि आहे। ॼाणा थो इहो मां, अमीना खे मासी ऐं माजिद केतिरो ख़ुशि रखियो आहे। पारस रत जा ॻोढ़ार वारिया अथनि मुंहिंजी भेण खे। मां माण्हुनि जी गिला खां डिॼां थो, न त उन्हनि खे रत जा ॻोढ़ार वारिया। ऐं ही दुनिया चवंदी त इमरान जो ॾोह आहे, छो त मां ग़रीब आहियां ऐं माजिद वारा अमीर आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, तुंहिंजा भाउ माइट्री जहिड़ा कोन आहिनि। मूंखे अलाए कहिड़े नांग खाधो। मूं सोचियो त मुंहिंजी भेण अमीना ॾाढी ख़ुशि रहंदी, पर मूंखे कहिड़ी ख़बर त मूं उनखे बाहि में उछलाए छॾियो आहे। मां साथ अमीना बाहि में न आहे। अदा माजिद अमीना खे जीअ में जायूं ॾींदो आहे ऐं अम्मा खे अमीना मूं जेतिरी प्यारी आहे। इहा जॾहिं भाउ जी वकालत कंदी आई न, दिल चवंदी आहे मुख हणी मारे छॾिया आहिनि। पर उन गुज़रियल वक़्त खे यादि करे ज़हर जो ढुक भरे चुप थी वेंदो आहियां। जे तोसां कुर्ब जूं कड़ियूं ॻंढियल न हुजनि हा त तूं माजिद ऐं मासी जे कयल ज़ुल्मनि जे वर चढ़ी वञे हा। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।